म्यूनिसिपल कमेटी दादू जे कामोरनि दादू वासियुनि जी जान व माल दाव ते लॻाए छॾी आहे। दादू में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां फायर ब्रिगेड जी हेल्पलाइन खे बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि बाहि जे वाक़िअनि ते फायर ब्रिगेड जी गाॾी वक़्त सिर न पहुचण सबबि केतिरनि ई माण्हुनि जो लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। पर कामोरा अवामी बजट ते हथ साफ़ करण में रुधल आहिनि। सिंध टीवी न्यूज़ पारां कयल सर्वे मूजिबि दादू शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में साल 2022 जे 3 महीननि दौरान 18 खां वधीक बाहि जा वाक़िआ पेश आया आहिनि, जंहिंमें माण्हुनि जा घर दुकान सड़ी रख थी विया। पर फायर ब्रिगेड जी गाॾी वक़्त सिर न पहुची सघी, जंहिं सबबि माण्हुनि खे लखे रुपयनि जो नुक़सानु रसियो आहे। दादू जा शहरी फायर ब्रिगेड जी हेल्पलाइन बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अवाम जे टैक्स मां पघारूं खणंदड़ कामोरा अवाम जी जान व माल खे दाव ते लॻाए छॾियो आहे। फायर ब्रिगेड जी हेल्पलाइन बंदि हुजण सबबि शहरियुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। शहरियुनि मुतालबो कयो त बाहि वाक़िअनि में शहरियुनि जो थियल लखे रुपयनि जो नुक़सान जो ज़िम्मेवार म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ज़ुल्फ़कार अली जतोई मथां केस दाख़िल कयो वञे। उन मौक़े ते शहरियुनि ॻाल्हाईंदे चयो त इन में हथ वठी पाण म्यूनिसिपल जो इदारो मुलविस आहे, हू नथो चाहे त केरु माण्हू असांखे फ़ोन करे। हू असां शहरनि जी कंप्लेन ते कावड़ था कनि, चिड़नि था। जेकॾहिं असां उन्हनि खे का कंप्लेन कयूं था, बाहियूं लॻी वञनि, मुल्क सड़ी वञे, दुप थी वञे, तौबा नौज़ बिल्ला, अल्लाह न करे को अहिड़ो वॾो वाक़ियो थी वञे, तॾहिं बि फायर ब्रिगेड तव्हां वटि न पहुचंदी। उनजो सबबु इहो आहे जो उते का बि टेलीफोन या का बि एमरजेंसी जेको नंबर आहे उहो आहे ई कोन। उन्हनि पाण हथ सां बंदि करायो आहे। आला इदारनि खे त चई चऊं पिया था, ॾिसनि पिया था, उहे पाण बि मौजूदु आहिनि। हेतिरियूं सारियूं एजेंसियूं आहिनि। असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त तव्हां इन्हनि माण्हुनि ते घटि में घटि जेके एॾी वॾी नाल ई था कनि, त उन ते हिकिड़ो दफ़ो त FIR कराए ॾियो असांखे। तव्हांजी महिरबानी थींदी। असां हथ ॿधी वरी बि गुज़ारिश था कयूं तव्हां टाइम ते फायर ब्रिगेड नथी पहुचे। ॿियो जेको माज़ीअ खां हिकिड़ो राग अलापींदा अचनि था त फायर ब्रिगेड खे कॉल करण लाइ इंतिज़ाम जे तरफ़ां जेको हेल्प नंबर ॾिनो वियो आहे, उहो बि जेको आहे सो फ़ाल कोन्हे को। यकीनन असीं सम्झूं था त ज़िले इंतिज़ामिया इन मामले खे संजीदगी सां ॾिसे, छो त अरबनि रुपयनि ताईं जेको आहे सो माण्हुनि जा जेके कणिक जी सूरत में या शहर जे अंदरि जेके बाहियूं लॻनि थियूं, उन में अरबनि रुपयनि जो नुक़सानु थिए थो। त यकीनन ज़िले इंतिज़ामिया जो ई इहो कमु आहे। ऐं जेको हेल्पलाइन जेकी उन्हनि जोड़ी आहे, उहा न सिर्फ़ु फ़ाल कई वञे, पर ज़िले इंतिज़ामिया खे जेको आहे सो हंगामी बुनियादनि ते फायर ब्रिगेड जी नई परचेज़िंग करणु खपे। असां वटि जेके फायर ब्रिगेड जूं जेके 3-4 गाॾियूं आहिनि, उहे सिर्फ़ु तॾहिं ई कमु ईंदियूं आहिनि जॾहिं को VIP शहर जे अंदरि ईंदो आहे, त जेको आहे छिनकार कयो वेंदो आहे, या किथे को रांदियुनि जो को इवेंट हूंदो आहे, त उते सिर्फ़ु छिनकार लाइ इस्तेमालु थींदो आहे। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता किथे का बाहि थिए थी, त उन्हनि में न वक़्त ते पाणी मौजूदु हूंदो आहे, न ई जेकॾहिं शहर जे अंदरि किथे का बाहि लॻे थी, त अहिड़ो को इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे त उते अची जेको आहे सो माण्हू खे रिलीफ ॾेई सघनि। म्यूनिसिपल दादू जी कोताही आहे जेके इन सॼे मामले में प्रॉपर तरीक़े सां वर्किंग जेको आहे सो उन्हनि वटि प्लॉट कोन्हे को, उन ते कमु नथो थिए। त असीं चाहियूं था त दादू शहर खे हिन मुसीबत वारे माहौल में, जिथे जेको आहे सो चोतर बाहियुनि जा वाक़िआ बि थी रहिया आहिनि, त रिलीफ मिलणु खपे। ऐं उन जे लाइ फायर ब्रिगेड जो जेको आहे सो अमलो, उन जी ऑफिस ऐं उन जो हेल्पलाइन फ़ाल हुअणु खपे। फायर ब्रिगेड जी हेल्पलाइन बंदि हुजण बाबति असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज़ मीराणी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त फायर ब्रिगेड जी हेल्पलाइन बंदि हुजण अफ़सोस जोॻो अमल आहे, जंहिं लाइ खेनि फायर ब्रिगेड ऑफिस विज़िट करे खेनि गिफ़लत कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ रिपोर्ट DC दादू सां गॾु आला इख़्तियारनि खे मोकिली वेंदी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हिन चयो त फायर ब्रिगेड अमलो आहे, हिकिड़ी स्पेशल विज़िट मां ज़रूरु कंदुमि। पोइ हुन में जेकी गिफ़लत आहे उनजे बारे में मां DC साहिब खे रिपोर्ट बि कंदुमि। ऐं हूअं अमूमन तौरु फायर ब्रिगेड हिकिड़ो माना एमरजेंसी हिसाब सां हिकिड़ो अहम खातो आहे। कॾहिं बि शहर में का एमरजेंसी थिए थी, का बाहि थी लॻे या XYZ, त उन में इन्हनि खे हर वक़्तु अलर्ट हुअणु खपे। म्यूनिसिपल कामोरनि जी कोताहिनि बाबति डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह निसार अली शेख सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एडमिनिस्ट्रेटर खे चयो आहे त पंहिंजो कमु बहितर करे ॿी सूरत में हिन खे हटायो वेंदो। फायर ब्रिगेड जी हेल्पलाइन बंदि करण वारे अमल ते म्यूनिसिपल इंतिज़ामिया खां सख़्तु पुछाणो कयो वेंदो ऐं फायर ब्रिगेड हेल्पलाइन खे जल्द चालू करायो वेंदो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर दादू ॻाल्हाईंदे चयो त एडमिनिस्ट्रेटर खे मां ताक़ीद कई आहे पंहिंजी परफॉर्मेंस ठीकु करे, न त उनखे असां चेंज कराईंदासीं। मुख़्तलिफ़ सफ़ाई जा इशूज़ बि आहिनि ऐं ऑब्वियसली फायर ब्रिगेड बि उहो ई थो मैनेज करे, उनजी परफॉर्मेंस ठीकु न आहे, त मां उनखे लास्ट वार्निंग ॾिनी आहे। दादू जे शहरियुनि सिंध हुकूमत समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फायर ब्रिगेड जी हेल्पलाइन खे बंदि करे शहरियुनि जी जान व माल दाव ते लॻाईंदड़ म्यूनिसिपल इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई करे जल्द खां जल्द हेल्पलाइन चालू कराई वञे। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़ दादू।